जय झूलेलाल। तव्हां सभिनीनि खे चेटीचंड जी लख लख वाधायूं। अॼु मां कोई बि ॾिणवार जी जानकारी न खणी आई आहियां। अॼु मां तव्हां सां पंहिंजी कुझु दिलि जी ॻाल्हियूं जो आहिनि उहे शेयर करणु आई आहियां, त प्लीज़ इहो वीडियो तव्हां ज़रूरु ॾिसिजो। नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॾिसंदा आहियो सिंधी ॾिणवार सां जुड़ियल सभु जानकारियूं, सिंधी खाधा, सिंधी भॼन, सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। अॼु सुबुह खां मूंखे कोई बि फ़ोन न आयो आहे नए साल जी वाधायूं जो, त मुंहिंजे दिलि में अॼु हिकु ॻाल्हि आई त तव्हां दिलि में हथु रखी करे ॿुधाइजो कि हीअ सही आहे कि न। अगरि जे नओं साल अंग्रेजी नओं साल हुजे हा त सुबुह खां ई मूंखे घणेई फ़ोन अची वेंदा आहिनि। हाणे बि व्हाट्सएप मैसेज त आया आहिनि, पर पर्सनली हिकु कंहिं बि मूंखे फ़ोन न कयो आहे। त मां इहो तव्हांखे पुछणु चाहियां थी कि जॾहिं अंग्रेज़नि जो नओं साल ईंदो आहे त असां हफ़्तो पहिरियों ई तयारी करे छॾींदा आहियूं, भई छा पाईंदासीं, छा खाईंदासीं, किथे पार्टी थींदी। मतिलबु त होटल सभु बुक थींदा आहिनि, सभु ब्लॉक हूंदा आहिनि। त जॾहिं पंहिंजो असल में हिंदू नववर्ष विक्रम संवत अॼु चालू थो थिए त कंहिंखे बि उत्साह कोन्हे। मुट्ठी भर अगरि माण्हुनि खे छॾे ॾियूं त ॿियनि खे त ख़बर बि कोन्हे कि अॼु असांजो हिंदू नओं साल आहे, ऐं जेके ख़बर आहे हुननि खे बि कोई उत्साह कोन्हे। त ईअं छो? भले असांजो कैलेंडर असांजो इंग्लिश जो त चालू थींदो आहे जनवरी सां, त हिन खे पाण उहो मल्हाईंदा आहियूं, ठीकु आहे, सुठो आहे। पर पंहिंजो जॾहिं नयों साल चालू थो थिए त कंहिंखे बि ओहिड़ो उत्साह छो कोन्हे? पाण जो आहे धीरे धीरे पंहिंजी संस्कृति खे, पंहिंजी सभ्यता खे धीरे धीरे विसारींदा पवंदो। मूंखे यादि आहे मुंहिंजी ॾाढी रोज़ु टिकाणे में वेंदी हुई शाम जो, ऐं असां वटि हिकु नंढो कंझे जो कटोरो हूंदो हो, उहो डेली खणी वेंदी हुई। हुन में कॾहिं घी, खंडु, चांवर, अटो, कोई बि कचो सीधो खणी वेंदी हुई टिकाणे में, ऐं हुन अचण महिल हुन में प्रसाद खणी ईंदी हुई। ऐं असां नंढा ॿार हुनखे घेरे वठंदा हुआसीं कि भई अॼु टिकाणे में कहिड़ी आखाणी ॿुधायो। ऐं चंड ते बि मूंखे यादि आहे कि सुबुह जो ई असांखे ताइरी जो डोल ठाहे ॾेई छॾंदी हुई कि तव्हां भई टिकाणे में ॾेई अचो, ऐं शाम जो असां सभु वञी पोइ मिली करे वेंदा हुआसीं। असां हू सभु ॾिठो आहे त असां कोशिशि कयूं था कि असां सिंधियत खे जीअरो रखूं। जीअं त FB में, व्हाट्सएप में बि घणेई ॾिसो हेॾा ग्रुप ठही विया आहिनि जो तव्हांखे सुजाग करण लाइ कोशिशि करे रहिया आहिनि, पंहिंजी सिंधियत खे ज़िंदा रखण लाइ उहे कोशिशि करे रहिया आहिनि। इतिहास गवाह आहे, जंहिं बि ॿोली, जंहिं बि क़ौम पंहिंजी ॿोलीअ खे छॾियो, उहा धीरे धीरे उहा क़ौम हली वई, ज़िंदा न रही। असांजो जॾहिं देश आज़ादु थियो त 150 खां बि घणेई वधीक भाषाऊं असांजे हिंदुस्तान में ॻाल्हाए बि हुयूं, पर धीरे धीरे हू सभु ख़तमु थींदी वियूं। त अॻिते जो असांजी ईंदड़ पीढ़ी आहे उहा बि सभु विसारे छॾंदी आहे। हुनजी ज़िमेदारी कंहिं ते आहे? असां ते आहे। असांजा जो पंहिंजा बुज़ुर्ग पंहिंजो वतन, धन, वापार छॾे करे हिते छो आया? पंहिंजो धर्म बचाइण लाइ। मुंहिंजो जो ॾाॾो हो उहो सिंध में सराफ़ी हो, यानी ज्वैलरी जो, सोन जी दुकान हुई न। मुंहिंजी ॾाॾी ॿुधाईंदी आहे कि असांजो सुरमे जी कानी हूंदी हुई, जो पिनूं हूंदी उहे बि सोन जी हूंदियूं। त हेतिरो सभु छॾे करे हू हिते आया पंहिंजे धर्म खे बचाइण लाइ। ऐं अॼु असां अगरि पंहिंजे धर्म खे, पंहिंजी ॿोली खे ई न बचाए सघंदासीं त हुननि जी जो वॾनि जी कयल कुर्बानी आहिनि हू त सभु अजाई वेंदियूं। मतिलबु हू त असां ते शर्मसार थींदा कि हिननि जे लाइ असां पंहिंजो वतन छॾे आयासीं। त ईअं न कयो, सुजाग थियो। हाणे बि वक़्तु आहे। घणेई माताऊं भेनरुनि जे वात में मां इहो बि ॿुधो आहे कि असांजा ॿार चवनि था हमें सिंधी फंक्शन में नहीं जाना है, हमको तो सिंधी लोग पसंद ही नहीं है। ऐं इहो ॾाढे फ़ख़्र सां खिली करे मूंखे ॿुधाईंदियूं आहिनि। त माताऊं इहो शर्म जी ॻाल्हि अथव, ख़ुशि थियण जी ॻाल्हि कोन्ह अथव। सिंधी थी करे अगरि तव्हांखे सिंधी नथा वणनि त हिन खां बुरी ॻाल्हि छा हूंदी? मां ॿिए कहिड़ी बि क़ौम खे ईअं चवंदे कॾहिं न ॿुधो आहे। ऐं असांजा ॿार अगरि इहे चवनि था त हीअ असां ते ज़िमेदारी आहे कि असां उन्हनि खे असांजो इतिहास ॿुधायूं कि असां कंहिंसां तालुक़ु रखंदा आहियूं। असांजो सिंध जो प्राचीन, सभिनीनि खां प्राचीन इतिहास आहे। असां मोहन जोदारे खां तालुक़ु रखंदा आहियूं। त असांजी ज़िमेदारी आहे ॿारनि खे ॿुधाइनि कि असां कहिड़ी संस्कृति मां असां जुड़ियल आहियूं। त पंहिंजी सभ्यता खे, पंहिंजी संस्कृतिअ खे न विसारियो। जीअं त हाणे 2 अप्रैल असां सिंधी भाषा दिवस मल्हायोसीं, हुन ॾींहुं असांजी भाषा खे मान्यता प्राप्त थी हुई। 11 अप्रैल फस्ट टाइम असां दाल पकवान दिवस मल्हायोसीं, ऐं घर घर में इहो दाल पकवान ठहियो ऐं ख़ूब माण्हुनि मौज कई। असां बि हिते घणेई वीडियो ठाहिया आहिनि, उहो बि मां वीडियो शेयर कंदसि। असांजे बुज़ुर्ग माताउनि बि जाम सुठा सुठा वीडियो ठाहिया आहिनि, त उहो बि मां तव्हां सां शेयर कंदसि। त अॼु जो वीडियो मां बसि ही चवंदे ई समाप्त करणु चाहींदसि कि तव्हां जिते बि आहियो सिंधियत खे वधायो, पंहिंजी संस्कृति सभ्यता खे न भुलायो, पंहिंजी ईंदड़ पीढ़ियुनि खे पंहिंजी विरासत ॾेई वञो। त अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो हुजे त अॻिते बि शेयर कंदा, सभिनीनि खे ॿुधाईंदा। मां पाण हेतिरा वीडियो ठाहे चुकी आहियां
त तव्हां सभिनीनि खे ॿुधाईंदा भई अहिड़ो सिंधी चैनल आहे। जेके कुझु न ख़बर हुजे तव्हां मूंखां पुछी सघो था। अगरि मूंखे बि न ख़बर हूंदी त मां पंहिंजे वॾनि खां पुछी करे तव्हांखे ॿुधाईंदसि। त हिते ही वीडियो समाप्त कयां थी। वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी सां। अगरि तव्हांखे वीडियो वणियो हुजे त लाइक शेयर कंदा, हेठि कमेंट कंदा, कमेंट में जय झूलेलाल लिखंदा त मां सम्झी वेंदमि कि तव्हांखे वीडियो वणियो आहे। वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।